मां तव्हां सभिनी जो ट्रस्टियुनि जो जिन मूंखे हिते सन्मान ॾिनो आहे हिते घुराए ऐं ख़र्ची ॾिनी आहे तंहिं दिलि शुक्रगुज़ार आहियां। सिंधियुनि में चित्रकार चवंदा आहिनि थींदा ई न आहिनि, ॾाढो विरले सां ईश्वर जी महिर थींदी आहे। उते साईं महिर कई आहे, साईं मूं ते महिर कई आहे जो मां चित्रकार थियो आहियां। मूं केतिरा ई शागिर्द सेखारिया कला में। भगवान कपूर जो नालो वरितो वेंदो आहे, इंटरनेशनल फिगर आहे, अॼुकल्ह वर्ल्ड फेमस आहे। उहो मुंहिंजो शागिर्द आहे, ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। इन खां बि वधीक हू एलिमेंट्री ऐं इंटरमीडिएट ड्राइंग जा इम्तिहान पास करायामांसि, तॾहिं क्लास व्लास कोन खयो हुअईं, भई ए क्लास आयो हुजे, बी क्लास आयो हुजे, न। तंहिंखां पोइ हुन डेवलप कयो। हिन खां पोइ मुंहिंजा शागिर्द केतिरा ई जेके ए क्लास बी क्लास अञा मथे पढ़िया, पर हीअ लाइन एडॉप्ट न कयूं। अगरि सिंधी घणो करे वापारी तबिके जा माण्हू आहिनि, कला मों हू न ॼाणनि, कला मां हू न ॼाणनि, कला छा आहे, इन करे शायदि हिन पासे जो कोई वञे नथो। मां सॼा साल 8 साल तइलीम वरिती सर जे स्कूल ऑफ आर्ट में, 5 साल फाइन आर्ट पास कयुमि, 3 साल आर्ट मास्टर ॾाढो टफ ऐं ॾुखियो इम्तिहान हो ऐं विरले पास थींदा हुया। रिज़ल्ट ईंदो 42-43%। ऐं सॼे महाराष्ट्र मां बसि 50-52 शागिर्द ई वेहंदा हुआ इम्तिहान में। साईं जी महिर, मां इन पासे विस्व लाड़ो हुयो मुंहिंजो मुंड खां वठी। 6-7 साल खां वठी मां चित्र कढणु शुरू कया। स्कूल में जॾहिं मां हुउसि त मास्टर साहिबु जॾहिं स्कूल उनजो कमु पूरो करे पोइ फर्श ते स्लेटी कलम गही करे पाणी हारे पोइ रावण जी मूर्त ठाहे। मुंहिंजे रावण जो दृश्य ॾाढो मुतासिर कयो। रावण जी मूर्त ठाहे उहो आङुरियुनि सां गोल वरी मथां ठाहींदो हुउसि त उहो हिकिड़ो बाहि जो दृश्य थी पवंदो, रावण खे ॿाहिरि लॻी आहे। मुंड खां वठी मुंहिंजो मुंड खां वठी इनाम खटंदो हुउमि ड्राइंग चित्रकला में। ऐं चित्रकला बसि मुंहिंजी ज़िंदगी जीवन ईअं ई सॼी गुज़री आहे कला ऐं चित्र सेवा। मूं वटि जाम काफ़ी खज़ानो आहे चित्रनि जो, काफ़ी वॾा चित्र आहिनि। कंहिं हिकिड़े माण्हू एल्बम छपायो आहे, नंदू आसराणी, उहो बैंगलोर जो आहे। उन में मुंहिंजा 60-65 चित्र ॾिना अथई वॾा ऐं वॾे साइज़ में। उहो मूं वटि आहे 600 रुपया क़ीमत अथसि, 600-650 रुपए। ऐं सुठो, तमामु सुठो एल्बम आहे। अञा मूं वटि केतिरा ई चित्र आहिनि सिंधी लाइफ ते, जीअं भई असांजी सोशल लाइफ कीअं हूंदी, वरियूं पापड़ कचरियूं करणु, लूणु इहे मिर्च कुटण या कुझु, त इहे चित्र मूं वटि अञा ताईं आहिनि। उनजो अञा एल्बम न ठहियो, निकितो न आहे। ऐं ॿिया जीअं सम्झो शिकारपुरी ड्रेस ख़ासि, ॻाढ़ी पगड़ी ऐं ज़ालूं पाईंदियूं नथ, मुंहिंजी मां नथ पाईंदी हुई, ऐं परो ॻाढ़ो बिंदी रहो, उहो मूं वटि चित्र आहे। उहो सुठो, तमामु सुठो चित्र आहे। ऐं छा आहे, चित्रकला जे ज़रिए असीं पंहिंजी सभ्यता जेका आहे उहा क़ैद कयूं था उन चित्रनि में। ऐं सालनि खां पोइ, बरसनि खां पोइ बि उहो चित्र तव्हांखे यादगिरी ॾियारींदा त हीउ चित्र कॾहिं जो किथे जो। असांजी सॼी दुनिया जी तहज़ीब जेका आहे उहा सॼी रोशनी चित्रकारीअ मां ख़बर पए थी पई। तव्हां सभिनी भाउरनि जो धन्यवाद थो करियां, शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे हिते सन्मानित कयो आहे, हेॾी सारी ख़र्ची ॾेई करे मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई आहे। धन्यवाद। दादा रामलाल चंदानी में तव्हांखे गुरु मञींदो हो, रामलाल चंदानी में तव्हांखे गुरु मञींदो हो। अच्छा, मां मिस्टर मोहन गिदवाणी जैन कॉलेज CEO खे मिंट हिते सॾु कंदसि त असां नंढो टोकन उन्हनि खे ॾियूं त असांखे यादि रखनि भई सीता संदोन में आया हुआ। हाणे असां काजल खे सॾु कंदासीं, जेका चेटीचंड ते सभु शहर घुमी आई आहे, गांधीधाम, लखनऊ, कटनी, दिल्ली। हाणे हिते असांखे मौज वठाईंदी, तंहिंखां पोइ सिंधी भॻत